मेहर शहर में 18 कलाक लोड शेडिंग ट्यूबवेल फीडर बंद हुजण खिलाफ आबादगार इतिहाद ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि अमजद तुनियो, सदाम पंवर, सिकंदर सोढर, हबीब हुज़ूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर बाईपास खां सेप्को अमलदारनि जा पुतला खणी रैली कढी वई। मुज़ाहिरीन सेप्को अमलदारनि जा पुतला खणी शहर जो गश्त कराए सेप्को ऑफिस जे मुख खे ठाॾो धरणो हणी 8 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। मुज़ाहिरीन मुसलसल बिजली जी लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर जी बंदिश खिलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया। इन मौक़े ते हुननि चयो त मेहर में 18 कलाक बिजली बंदि आहे। ट्यूबवेल फीडर जे बंदि हुजण सबबि वाटर सप्लाई स्कीमूं नथियूं हलनि। स्कूलनि ऐं अस्पतालुनि में बिजली नाहे। शहर में कारोबार बंदि आहे। मुसलसल एहतजाज जे बावजूदि सेप्को अमलदार नोटिस वठण लाइ तयार नाहिनि। शहरी तकलीफ़ुनि में आहिनि। हुननि घुर कई त शहर में लोड शेडिंग ख़त्म करे ट्यूबवेल फीडर हलायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची